त असां सभु सम्झी विया आहियूं त जेके 5 ॿार पुठियां बीठा आहिनि से राउंड 2 लाइ सिलेक्ट थिया आहिनि। ॿारो वॾी वॾी महिरबानी, तव्हां हिते आया पार्टिसिपेट कयो। वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंधी राग तव्हां कोशिशि कई आहे। ज़ोरदार तारियूं हिननि सभिनी ॿारनि लाइ। हाणे तव्हां बैक स्टेज हली वञो ऐं हिकु हिकु करे असां तव्हांखे वरी सेट कंदासीं राउंड 2 जे लाइ। हिते तव्हांखे लॻे थो कि तव्हांजी हार थी आहे। हर हिकु जेको बि जेतिरा बि कंटेस्टेंट हिते आहिनि, यू ऑल आर विनर्स, छोकी तव्हां सभु सिलेक्ट थी करे हिते आया। यू ऑल आर विनर्स। ऐं ॾिसो, तव्हांजो मूंखे न पतो आहे कि तव्हांजी इहा पहिरीं स्टेज आहे, ॿीं स्टेज आहे, पर जॾहिं मां परफॉर्म कयो पहिरियों दफ़ो त उते सिर्फ़ु 5 माण्हू वेठा। अॼु तव्हांखे हज़ारनि जी भीड़ मिली आहे ऐं क़िस्मत वारनि खे अहिड़ा प्रोग्राम मिलंदा आहिनि। त इहो यादि रखिजो त तव्हां सभई विनर्स आहियो। नेवर लूज़ होप। ओके, ज़ोरदार तारियुनि सां हिननि जी हिम्मत अफ़ज़ाई कई वञे। राउंड 2 में जेको कंटेस्टेंट आहे सो को बि सिंधी कलाम, राग, गज़ल ॻाईंदो जेको सिंध मां कंहिं शाइर जो लिखियलु हुजे। त राउंड 2 जो नालो आहे सिंध जी सुराण। हिन में ज़रूरी आहे त पार्टिसिपेंट खे ख़बर हुजे त कंहिंजो लिखियलु आहे उहो राग या कलाम या गज़ल जेको बि उहो पेश करे रहिया आहिनि। ॿार 3 मिंटनि खां वधीक कोन वठी सघनि था। हिन में हू कपलेट्स ॻाए सघनि था, जिन जे लाइ उन्हनि खे एक्स्ट्रा मार्क्स पिणु मिलंदियूं। त मां असांजी पहिरीं कंटेस्टेंट याना टेकचंदानी खिलनानी खे नींद थी ॾियां त अची राउंड 2 जो पहिरियों गानो पेश करे। अले
हलो हलो ही आहे याना